शिकारपुर जी अदालत धाड़ेलन जी सहूलतकारी जे इल्जाम हेठ गिरफ्तार कयल सरदार तेगो खान तेगाणी के 6 ॾींहनि जे रिमांड ते जेल मोकिले छॾियो। शिकारपुर पुलिस धाड़ेलन सां सहूलतकारी जे इल्जाम हेठ गिरफ्तार कयल सरदार तेगो खान तेगाणी के सख्त पहिरे हेठ दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। अदालत सरदार तेगो खान तेगाणी के 6 ॾींहनि जे रिमांड ते डिस्ट्रिक्ट जेल मोकिलण जो हुकुम ॾींदे ॿीहर 16 जून ते पेश करण जी हिदायत कई। अदालत ॿाहिरां सरदार तेगो खान तेगाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे ऐं मां ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन थियण जो असल खां हुकूमत जो हामी रहियो आहियां। बाक़ी पुलिस सां गॾु सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी ऐं आबिद सुंदराणी ज़्यादती करे मूंखे बिला जवाज़ गिरफ़्तार कराए केस दाख़िल करायो आहे। हुन जो त मूंसां हिन वक़्त ताईं सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी ऐं MPA आबिद सुंदराणी राब्तो नाहे कयो। ईंदड़ इलेक्शन में दोस्तनि सां सलाह मशवरे बाद चूंड विढ़ंदुसि। PP जो हिमायती रहियो आहियां। हुन वधीक चयो त असां हर वक़्तु पुलिस सां ताउन कयो आहे, मगर पुलिस असां सां ज़्यादती कई आहे।